अस्सलाम वालेकुम। मैं सिद्दीक मिठू बाला मोरू किस्सो एहसान भलाई नसीब भाग अकुल मसरूर शाद आबाद पार नंबर 14। उन राय वरी बे भेरा कलम इशाद पढ़ियो ऐं संदसि मुंहुं सोमा खां ॿाहिरि कढियो ऐं चयो, तुंहिंजो बिरादर भाइटियो बिरादरज़ादो भाइटियो जे शान तमामु घणी बुलंद आहे। जीअं त तूं ॿुधो ऐं तव्हां हिन जी मदद कंदी जीअं तूं ॿुधो ऐं तव्हां हिन जी मदद कंदे ऐं हिन खे दुश्मन जे ज़र नुक़सान खां दफ़ा कंदे। जनाब अबू तालिब वापसि आयो ऐं हज़रत अब्दुल मुतलब खे राहिब जी सॼी ॻाल्हि बयानु कई। जनाब अब्दुल मुतलब फरमायो, ऐं फर्ज़ंद ख़ामोश थी किथां केरु इहा ॻाल्हि बि न ॿुधी वठे। ख़ुदा जो कसम मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बादशाह अरब ऐं अजम थींदो। हज़रत फातिमा बिंट असद खां मनक़ूल आहे, असांजे घर जे अङण ते हिकु वणु हुयो जेको घणे वक़्त खां ख़ुश्क हुयो, सुकल हुयो। हिकु ॾींहुं हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन आया ऐं पंहिंजो हथु उन वण खे लॻायो। इहो वणु उन वक़्तु ई सरसब्ज़ शादाब साओ थी वियो ऐं उन में मेवो पैदा थी वियो ऐं हर रोज़ु हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ईंदा हुआ, आऊं इहो रतब मेवो गॾु करे उनखे ॾींदी हुअसि। हिकु ॾींहुं हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन आया, मूं उज़ुर कयो त अॼु वण में मेवो कोन गॾु करे सघियसि। हज़रत फातिमा जिन फरमायो त हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नूर मुबारक जे क़िस्म जॾहिं इहो ॿुधो उन वण वटि विया ऐं संदन हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो हथु उन वण ते रखियऊं त उहो वणु सॼो एतिरो हेठि आयो जो इहो पंहिंजनि हथनि सां इहो मेवो जेतिरो बि खयूं पोइ इहो वणु साॻिए जाइ ते वञी बीह रहियो। हज़रत फातिमा रज़िया बिंत असद जिन फरमायो त हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन रतब मेवो ऐं हाज़िर कंदी हुअसि, इहो ॿाहिरि खणी वञी बनी हाशिम जे ॿारनि में तक़सीम कंदो हुयो, विराईंदो हुयो। हज़रत फातिमा बिंत असद जिन फरमायो, मूं ॾिठो इहो वणु जॾहिं वरी संदसि साॻी जाइ ते बीह रहियो, उन वक़्तु मूं दरगाह बारीअ में तदर हार सां गॾु दुआ कई, ए परवरदिगार मूंखे हिकु पुटु अता फरमाए, परवरदिगार आसमान मूंखे हिकु पुटु अता फरमाए, हिन जो भाउ ऐं हिन जे मिसल हुजे। उन ई राति अमीरुल मोमिनीन अलैहिस्सलाम जो नुतफ़ो मुनक़द थियो ऐं इहो हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बरकत सां कॾहिं बि बुतनि जी परतिश जे वेझो बि कोन वियो ऐं कॾहिं बि ग़ैर ख़ुदा जी इबादत कोन कई। रिवायत आहे त जंहिं साल हज़रत सरवर काइनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुहम्मद मुस्तफ़ा अहमद मुश्तबा हज़रत ख़तीजा अलैहिस्सलाम जे माल खणी वापार लाइ शाम तरफ़ वियो। हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन गॾु अब्दुल मनाफ़ बिन कनाना नौफल बिन माया काफ़िले में हुया। जॾहिं शाम पहुता त अबू लमा राहिब उनखे ॾिठो, पुछियो त किथां आया आहियो, केरु आयो? उन्हनि माण्हुनि चयो, असीं कैबे जे रहण वारा आहियूं, कुझु अहले कुरैश वापारी आहिनि। उन पुछियो, कुरैश मां को ॿियो अव्हां सां गॾु आहे? उन्हनि चयो, फर्ज़ंदाने हाशिम मां हिकु जवान आहे जंहिंजो नालो मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे। अबू लमा राहिब चयो त उनखे चाहियां थो। उन्हनि चयो, कुरैश में उन खां घटि शोहरत वारो केरु कोन्हे, उनखे यतीम कुरैश चवंदा आहिनि।